सजने में एसएसडी सुख सिमरन समारोह जो आयोजन करना आयो तो जो मकसद हूंदो है पंहिंजे जीवन के समझ सा हलाए करे सुखन सा भारा छाकाणि सत्संग जो मकसद ये हूंदो आहे तो उन्हीं मालिक सां मिलना पर उन्हीं मालिक सां मिली तॾहिं सघंदा आहियूं जॾहिं उन्हीं सत राह ते हलंदा ऐं उन्हीं सही राह ते असां हली तॾहिं सघंदा आहियूं जॾहिं पंहिंजो पाण खे संभारे ऐं संवारे करे हलंदा छाकाणि त इहो रस्तो असां सभिनी जो पंहिंजो पंहिंजो अकेलो अकेलो रस्तो हूंदो आहे जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे सभु संभालणु शुरू कंदासीं त पोइ संसार संवरजी वेंदो पर असां इंसाननि में कमी इहा रहंदी आहे त असां पाण खे छॾे करे बाक़ी सभिनी खे संभालण जी कोशिश कंदा आहियूं असां सभु समझदार अकुलमंद दानाव ॼाणू ज्ञानी उहे सभु आहियूं असां मंझां कुझु हिकिड़ो बि कोन्हे जेको ना समझ हुजे असां सभु समझदार आहियूं इन करे असां ॾिसंदासीं असां ॿियनि सभिनी खे सुठी सलाह ॾींदा आहियूं सभिनी खे पंहिंजा पंहिंजा फर्ज़ यादि ॾियारींदा आहियूं सभिनी खे समझाइण जी कोशिश कंदा आहियूं असां पंहिंजे घर में हुजूं मुआशरे में हुजूं समाज में हुजूं धर्म में हुजूं किथे बि हुजूं असां ॾिसंदा आहियूं कंहिंमें थोरी बि कमी हूंदी आहे असां हिकदमि उनखे संभालण जी कोशिश कंदा आहियूं असांजे घर में थोरो कोई सही न हले असां सभु उनखे पंहिंजा फर्ज़ यादि ॾियारींदा आहियूं ऐं फर्ज़ असां न सिर्फ़ु पंहिंजे नंढनि खे यादि ॾियारींदा आहियूं पर पंहिंजे वॾनि खे बि ओतिरा ई फर्ज़ यादि ॾियारींदा आहियूं जीअं असांजा ॿार हुजनि पढ़ाई लिखाई तौर तरीक़ा सभु उनखे सम्झाइण जी कोशिश कंदा आहियूं यानी समझ ॼाण अकुल बुद्धि उहा असां सभिनी में आहे त जेतिरो जेतिरो असां सभु ॿियनि खे सम्झाईंदा आहियूं पर उते असां सिर्फ़ु थोरो पंहिंजो पाण भुलिजी वेंदा आहियूं त उन जॻह ते मां पाण बि आहियां मुंहिंजा पंहिंजा फर्ज़ कहिड़ा आहिनि मां नंढनि खे चवां थो तव्हांखे हीअं थियणु खपे लेकिन जिते मां नंढो आहियां उते मां कीअं थो हलां मां पंहिंजे वॾनि खे चवां थो असांखे कुझु पाण संभालणु खपे पर जिते पाण वॾा आहियूं
उते असां पंहिंजो पाण खे केतिरा था संभाले सघूं। मां पाण ॿियनि खे चवां थो तोखे ही कमु सही करणु खपे, पर जॾहिं मूं पाण ते अचे थो त मूंखे उहो करणु खपे या न करणु खपे, उते असां थोरी ग़लती करे विझंदा आहियूं। तंहिंजे करे असां सभु मार सिर्फ़ु उन में खाईंदा आहियूं। असां चवंदा आहियूं सॼो संसार मान मर्यादा जो पालन करे, हर हिकु जगह ते कानून की बालादस्ती हुजे, काथे कोई कैसा गलत व्यवहार न करे, हर जगह ते ईश्वरी कानून हुजे, भाई हिन गलत कयो त इंसान अञा ताईं छो न थियो। असां केतिरा दफ़ा वो ईश्वर के, सतगुरु के, मालिक के बे डोरा पोड़ी ते देर न कंदा आहियूं। तूं किथे आहे, तूं बि अञा कुझु नथो ॾिसे। असां सभु कुझु कंदा आहियूं हर जगह ते, पर जॾहिं पाण ते ईंदी आहे त चवंदा आहियूं मां पाण इन्हनि सभिनी चीज़ुनि खां बालातर हुजां, मूंसां कोई कानून लागू न हुजे, मूंसां कोई मान मर्यादा लागू न हुजे। ऐं इहा हालत तक़रीबन असां सभिनी जी आहे। तंहिंजे करे असांजे जीवन में उहो सुख ऐं सकून ॿिन्ही जी कमी रहंदी आहे। ॿिन्ही जॻहियुनि ते असांजो जीवन अशांत रहंदो आहे। तंहिंजे करे इन रस्ते ते हलण जे लाइ असांखे पंहिंजो पाण खे ई बणाइणो पवंदो आहे। जॾहिं असां ॿिए खे छॾे करे पाण खे ॾिसंदा आहियूं त पोइ असां सभु सही थी वेंदा आहियूं। जीअं कॾहिं कॾहिं असांजो हिकिड़ो सवाल उथंदो आहे त भॻवानु कहिड़ी जॻह ते न आहे जो असां मंदर में वञूं, कहिड़ी जॻह उनखां ख़ाली आहे। ऐं इहा हक़ीक़त त अहिड़ी का ज़री बि ख़ाली कोन्हे जिते उहो न हुजे, इहा बि हक़ीक़त आहे। लेकिन इन सां गॾु इहा बि हक़ीक़त आहे त असांखे मंदर वञणु खपे। असांजा वॾा ॾाढा समझदार हुआ ऐं शायदि कॾहिं कॾहिं असां उन्हनि खां बि अॻिते निकिरी वेंदा आहियूं। पर समझ असांजी उते कमु कंदी आहे जिते असांजो ज़ाती मुफ़ाद हूंदो आहे। जिते असांजो मुफ़ाद न हूंदो आहे उते असांजी समझ उॾामी वेंदी आहे। उन वक़्तु असांजी सोच ॿी थींदी आहे। जॾहिं उन्हनि असांखे कीअं बणायो, असां उनखे केतिरो बहितर कयो आहे। असां ॾिसंदा आहियूं असांजो हिकिड़ो पंहिंजो घरु आहे। जेको असांजो घरु आहे उन में असां सिर्फ़ु असांजो घरु आहे, असां सभु रहंदा। घरु सॼो असांजो आहे, लेकिन असांजे घर में ड्राइंग रूम बि आहे, असांजे घर में डाइनिंग हॉल बि आहे, असांजे घर में बेडरूम भी आहे, असांजे घर में चिल्ड्रन रूम भी आहे, असांजे घर में गेस्ट रूम भी आहे, असांजे घर में किचन भी आहे, असांजे घर में बाथरूम भी आहे, असांजे घर में गैलरी भी आहे। काफी चीजों असांजे घर में थोड़ी थोड़ी जगह ते होंदी है। लेकिन घर सॼो असांजो आहे। असां जीअं चाहियूं तीअं करे सघंदा आहियूं।
पर जहिड़े नमूने असां बेडरूम में रहंदा आहियूं, साॻे नमूने असां ड्राइंग रूम में नथा वेही सघूं। जेको कमु असां ड्राइंग रूम में करे सघंदा आहियूं, उहो असां किचन में नथा करे सघूं। जेको कमु असां किचन में करे सघूं था, उहो चिल्ड्रन रूम में नथा करे सघूं। जेको कमु असां चिल्ड्रन रूम में कयूं, उहो कमु असां गैलरी में नथा करे सघूं। जहिड़े नमूने असां गैलरी में रहंदा आहियूं, साॻे नमूने असां मास्टर बेडरूम में नथा वेही सघूं। असांजो हिकिड़ो ई घर आहे, असां हर हिकु जॻह ते पंहिंजो पंहिंजो कमु कंदासीं, असां सुखी रहंदासीं। जंहिं ॾींहुं असां किचन जो कमु बेडरूम में ऐं बेडरूम जो कमु ड्राइंग रूम में कयोसीं, ड्राइंग रूम जो कमु बाथरूम में कयोसीं, बाथरूम जो कमु गैलरी में कयोसीं, असांजो कमु लही वेंदो। घर सॼो असांजो आहे। जेका चीज़ जंहिंजे लाइ आहे, उते उहो कमु बख़ूबी बहितर अंदाज़ सां थी सघंदो आहे। जेको कमु, जेका जॻह जंहिं कम जे लाइ नाहे, उते ॿियो कमु कंदासीं, असांजी खोपड़ी फिरंदी, असां तनाव में ईंदासीं, असां दिमाग़ ॿिए पासे फिरंदो, कुझु बि न थींदो। तंहिंजे करे जॾहिं असां मंदर में हूंदासीं, असांजो दिलि ऐं दिमाग़ ॿई मंदर में हूंदा। असांजी सोच, असांजा वीचार, असांजा ख़्याल, असांजा अंदाज़, उहे सभु कुझु मंदर वांगुरु सकारात्मक पॉजिटिव थी वेंदा। लेकिन असां चऊं असां किचन में वञी करे नेम कयूं, सवारी कुझु न करे सघंदासीं। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असां हर कमु बहितर अंदाज़ सां, सुठे नमूने ऐं बहितर तरीक़े सां कंदा। तंहिंजे करे जॾहिं जहिड़े नमूने असां पंहिंजे घर, दुकान, ऑफिस, कारोबार, उताक, जेको कुझु बि आहे, असां उन्ही खे संभालींदासीं, उते उहो बहितर थींदो, उहो उते चङो थींदो। लेकिन अगरि उन्ही खे उन्ही अंदाज़ सां न संभालींदासीं, तो सभु कुझु डिमांडिबल थी वेंदो। जहिड़े नमूने असांजो घर आहे, साॻे नमूने असांजो जीवन आहे, असांजी ज़िंदगी आहे। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी खे बि साॻे साॻे तरीक़े सां संभाले करे हर हिकु जॻह ते हलंदासीं, असां सभु ख़ुशि रहंदासीं। जॾहिं जॾहिं असां दाइरो क्रॉस कंदासीं, उते उते असांखे परेशानी थींदी। असांजे धर्म में, समाज में, मुआशरे में, इन सभ जो नालो आहे, लेकिन सभु असांजी इंसानियत सां ॿधल आहे, असांजी इंसानियत जी जोड़ जाक आहे। जीअं असां सभु इंसान, छाकाणि त सिर्फ़ु असां इंसान ई आहियूं। बाक़ी जेतिरा बि जानदार आहिनि, बाक़ी जेतिरा बि संसार जा जानदार आहिनि, सभु बग़ैर कपिड़नि जे रहंदा आहिनि। सिर्फ़ु असां इंसान ई कपिड़नि सां रहंदा। असांखे कपिड़ा न हुजनि, चङी नज़र सां न ॾिठो वेंदो, छाकाणि त असांखे पंहिंजी इज़त, शान, मान, स्टेटस, इंसानियत जो क़दुरु आहे। जंहिं ॾींहुं असां कपिड़ा उॾाए छॾियासीं, माना पंहिंजी इंसानियत खे उॾाए छॾियोसीं, पंहिंजी इज़त, शान, मान खे उॾाए छॾियोसीं। तंहिंजे करे असां जीअं पाण खे ढके करे हलंदा,
साॻे नमूने असांखे ज़िंदगी में पंहिंजो पाण खे संभाले करे हलणो।